नाज़रीन घोड़ा ॿारी लॻभॻ शहर जे सेहत मर्कज़ में MS साजिद शेख जी वॾियुनि कावशनि खां पोइ मेटर्निटी होम ठही वियो आहे। ॿियनि घर में लेडी डॉक्टराणी बि मुक़ररु कई वई आहे, जंहिं ते हितां जे सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि में ख़ुशी जो इज़हार कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था गुलाम हैदर खट्री जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु सिहत मर्कज़ वर में मौजूदु आहियूं। घोड़ा ॿारी जो सभ खां वॾो सेंटर आहे। हिते जेको सो डॉक्टर MS जेको साजिद शेख साहब आहे ऐं उन जेको सो वॾियूं कोशिशूं कयूं त हिते VM घर जी सहूलियत न हुई, जंहिंजे करे हिन वक़्तु लेडी डॉक्टर हिते मौजूदु आहे ऐं हिकु हफ़्ते खां वठी इहो कमु जारी आहे। हिते के ॻोरारी औरतूं जेके हूंदियूं परे परे वञी पंहिंजो डिलीवरियूं मोकिली या किथे कराची वेंदियूं त हितां जे माण्हुनि खे सख़्तु जेको दुश्वारी पेश ईंदी हुई, जंहिंजे करे हिन वक़्तु 24 कलाक हिते जेको सो VM घर शुरू थी वियो आहे। इहे डॉक्टर साजिद जूं कावशुनि। सो इन हवाले सां असां हिते मौजूदु जेको अस्पताल जो अमलो आहे उनखां पुछंदासीं त तव्हांखे वधीक ॿियूं कहिड़ी शयूं जेके घुरिबल आहिनि त तव्हां छा चाहींदासि। अचो त ॻाल्हायूं था डॉक्टर साजिद ऐं अस्पताल जे अमले सां। आऊं डॉक्टर साजिद शेख एक्टिंग मेडिकल सुपरिटेंडेंट RHC वर। मूं जॾहिं खां जॉइन कई आहे, मूं पंहिंजी भरपूर कोशिशुनि सां असां VM जी सहूलियत जेका आहे उहा 24 कलाक मुहैया कई आहे ऐं 24 कलाक सहूलियत थियण खां पोइ असां कुझु ई 2 ॾींहंनि में 5 डिलीवरी करायूं आहिनि। मूंखे नथो यादि पए त को पुठियनि 20 सालनि में हिते नॉर्मल डिलीवरी थींदियूं हुजनि राति में ऐं शाम में, पर अल्हम्दुलिल्लाह असां कोशिशि कई आहे। असां मर्फ ऐं DH वारनि ताउन जे हिसाब सां असां 24 कलाक VM शुरू कराए छॾियो आहे। अल्ट्रासाउंड मशीन जेका असांखे गवर्नमेंट तरफ़ां मिली आहे उहा बि अॼु खां फंक्शनल थी वई आहे। नओं डेंटल यूनिट असां वटि आहे। बाक़ी कुझु शयूं असां वटि अञा खोट में आहिनि, जीअं असांजी पुराणी हॉस्पिटल जी वॾी बिल्डिंग जेका आहे उहा पुठियनि 20 सालनि खां जेको आहे कमु उनजो रोलड़े जो शिकार आहे। असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त उहा असांजी जेका वॾी बिल्डिंग आहे उहा जल्द खां जल्द असांखे मुकमल कई वञे। चौदीवारी जो कमु अस्पताल जो रहियल आहे उहो बि असांखे जल्द खां जल्द ॾिनो वञे त जीअं हिते वधीक सिक्योरिटी मुहैया थी सघे। इन खां अलावा असां जेको आहे स्टाफ जी खोट आहे उहो खोट ऐं मेडिसिन जी खोट पूरी कई त इंशाल्लाह असां 24 कलाक बहितरीन सहूलियतूं मुहैया कंदासीं। तव्हांजे ॼाण में इज़ाफ़ो कंदा हलूं त असां गुज़िरियल हफ़्ते खां जॾहिं सेटअप चेंज कयो मेटर्निटी जे हवाले सां VM घर जे हवाले सां असां स्टाफ 24 कलाक हिते बाउंड कयो आहे डॉक्टर साजिद शेख जे मेडिकल सुपरिटेंडेंट जे कावशनि सां। त हिन वक़्तु सिर्फ़ु हफ़्ते अंदरि असां वटि 5 डिलीवरी अची चुकियूं आहिनि ऐं असां चाहियूं था त तव्हांजो तावन हेल्थ जे हवाले सां जेकॾहिं पाण चऊं त WHO जी जेकी डेफिनेशन आहे हिकिड़ी वस्प आहे त हेल्थ इज़ अ कंप्लीट फिज़िकल मेंटल एंड सोशल वेलबींग, नॉट मियरली एब्सेंस ऑफ डिजीज़। रुगो बीमारी ख़तमु करण जो नालो न आहे, पर माण्हूअ खे समाजी मुआशी ऐं जिस्मानी तरह सेहतमंद रखणो आहे। त इन लाइ ज़रूरी आहे त तव्हां असांजो वरवासियुनि खे इहो पुरज़ोर अपील था करियूं त महिरबानी करे असांजे वर जे अस्पताल सां तावन कनि। जॾहिं तव्हांजी ओनरशिप हूंदी, तव्हांजी पंहिंजाप हूंदी त यकीन असां हिनखे अञा बि वधीक सहूलियतूं तव्हांखे मुहैया करे ॾींदासीं। जीअं असां लिखी चुका आहियूं एक्सरे जे बारे में, एक्सरे जे डॉक्टर साहिबु साजिद जे कोशिशि सां असां एक्सरे जे बारे में लिखियो आहिनि। इंशाल्लाह एक्सरे मशीन बि असांखे मिलंदी, जेकी हींअर असां चऊं था त असांखे अल्ट्रासाउंड मशीन मिली आहे, जेकी सुभाणे खां असीं एक्टिव करे छॾींदासीं थींदो। ऐं इन सां गॾु लेबॉरेटरी जे बारे में असां लिखियो आहे। पर महिरबानी करे असांजे जेका कम्यूनिटी सपोर्ट ग्रुप जा मेंबर आहिनि, जेका असां हिते मीटिंग कराईंदा आहियूं, हेल्थ सेशन बि कंदा आहियूं, स्कूल सेशन बि कंदा आहियूं, त इन लाइ ज़रूरी आहे तव्हांजो तावन असांजी कामयाबी। वालेकुम, मुंहिंजो नालो डॉक्टर सलमा सुमरो आहे ऐं मां हिते WMO आहियां RHC वर में। ऐं हिते असांजो पहिरें जेके आहिनि सो असांजे पंहिंजे MS डॉक्टर साजिद शेख जी इफ़र्ट सां, अनथक इफ़र्ट सां असांखे कुझु शयूं असांखे प्रोवाइड थियूं आहिनि। उनमें सभ खां वॾी मेन जेकी आहे सो आहे अल्ट्रासाउंड जी मशीन ऐं उन्हनि में असां मूंखे स्पेशली जेको आहे सो ट्रेनिंग कराई वई आहे। ऐं सभ खां वॾी मेन शइ जेकी हिते थी आहे स्टार्ट थी आहे उहा आहे 24 आवर जी सर्विस, जेकी सिर्फ़ु मॉर्निंग में हूंदी हुई। हाणे 3 शिफ्ट्स असांजी एक्टिवेट थी वियूं आहिनि ऐं गवर्नमेंट असांखे कुझु फैसिलिटीज़ प्रोवाइड कयूं आहिनि, पर असांखे अञा वधीक शयुनि जी ज़रूरत आहे। उनमें सभ खां वधीक असांजी स्टाफ जी शॉर्टेज जी आहे ऐं कुझु शयूं असांखे जेके आहिनि सो बेडिंग वग़ैरह इन हिसाब जी स्टेशनरी जी जेकी ज़रूरत आहे, उन लाइ असां मतिलबु तव्हांखे रिक्वेस्ट कंदासीं त इहे सभु शयूं असांखे प्रोवाइड कयूं वञनि। जेको गुज़िर 20 सालनि खां हिते कमु RHC वर में डिलीवरी कोन पई थी, उहा इंशाल्लाह हींअर शुरू थी MS साजिद साहिब जे कोशिशुनि सां। ऐं असीं इंतिज़ामिया खे भरपूर कोशिशि कंदासीं त उहे असां सां वधि वधि तावन कनि। जी आउं पाण डेंटल टेक्नीशियन आहियां हिते RHC वर जो। हींअर तमामु घणो असांखे नओं यूनिट ॾिनो हुयो डॉक्टर साजिद शेख जे MS खां पोइ असांखे हिते तमामु नओं यूनिट ॾिनो वियो आहे ऐं जेका असां कम न कयासीं उहो बि हाणे करियूं पिया इंशाल्लाह ताला। ऐं डेंटल में तमामु सुठो असांजो कमु थियो आहे। शुक्रिया।